बाक़ायदा सेक्रेटरी एजुकेशन साहब जेको आहे मिनिस्टर एजुकेशन जी कंसेंट CM जी कंसेंट सां हिकिड़ी कमेटी ठाही आहे जंहिंजा जेके चेयरमैन आहिनि उहे ग़ुलाम अकबर लिगारी साहब पाण आहिनि, मां उन जो मेंबर आहियां। ऐं पहिरीं जेका असांजी मीटिंग थी आहे हियरिंग उहा लीड कई आहे असांजे सेक्रेटरी एजुकेशन। ऐं हाणे उन खां पोइ जेको आहे तमामु प्रोग्राम्स जेके आहिनि उनखे मां जेको आहे हियरिंग में मौजूदु आहियां। ऐं हिन सॼी एक्सरसाइज़ जो मतिलबु इहो आहे त कुझु कैंडिडेट्स जेके आहिनि उहे क्वालिफाई करे विया आहिनि, पर उन्हनि जा डी फार्म जेको आहे मोस्टली डी फार्म उहे कट ऑफ डेट खां पोइ ठहिया आहिनि ऐं उन्हनि खे शायदि ख़बर न हुई। ऐं इहा जेका तइदाद आहे कट ऑफ डेट खां पोइ ठहण जी, इहा कराची में ज़्यादा आहे। त कराची में जेको आहे सो हिकिड़ो माना वॾे पैमाने ते जेको आहे सो माण्हुनि जी रिक्वेस्ट हुई त भई जेकॾहिं असां क्वालिफाई करे विया आहियूं त असांखे टेक्निकल ग्राउंड ते जेको आहे सो आउट न कयो वञे। ऐं मोस्टली जेके आहिनि असां वटि जेके कैंडिडेट आहिनि उहे बि तमामु घणा क्वालिफाइड आहिनि। मां हींअर जेको आहे सो ॿारनि खां पुछा कयो आहे, इवन जेके MBA जेके आहिनि से ॿार पढ़ियल आहिनि उहे बि क्वालिफाई करे विया आहिनि। त इन इशू खे एड्रेस करण जे लाइ जेको आहे सो सेक्रेटरी साहब मिनिस्टर एजुकेशन सरदार शाह साहब CM सां जेका असां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं CM इन ते जेको आहे सो हिकिड़ो लीनियंट व्यू वरितो आहे त भई एटलीस्ट इन्हनि ॿारनि खे ॿुधो वञे ऐं जेके ॿार जेके आहिनि एलिजिबिलिटी क्राइटेरिया जे क़रीब आहिनि उन्हनि जा जेके रिकमेंडेशन चीफ मिनिस्टर खे मोकिलिया वञनि ऐं चीफ मिनिस्टर जेको आहे पोइ उन खे जेको आहे सो ड्यू कंसल्टेशन खां पोइ जेको आहे उन्हनि खे फाइनल कंदा त हे ॿार जेको आहे एलिजिबिलिटी क्राइटेरिया में अची वेंदा। बिल्कुलु सेक्रेटरी साहब इन मसइले ते जेको आहे तमामु घणो क्लियर आहे त जेकॾहिं किथे बि जालसाज़ी ॾिसण में अचे थी त उनजे ख़िलाफ़ु FIR कटी वञे। ऐं जेको आहे इन जी इनिशिएटिव जेको आहे असांजे बॉस वरितो आहे ऐं यकीनन जॾहिं जेको आहे सो लीडरशिप जेका आहे ऑन बोर्ड आहे त असांखे बिल्कुलु कोई बि जेको आहे सो प्रॉब्लम न आहे त असां कंहिंजे ख़िलाफ़ु जेको आहे FIR रजिस्टर करायूं था। वेस्ट में मूं वटि हिकिड़ो जेको आहे सो केस आयो आहे वेस्ट में ऐं उन जे ख़िलाफ़ु जेको आहे सो FIR रजिस्टर करण जे लाइ ADC खे जेको आहे मां चयो आहे ऐं उन ॿार जे ख़िलाफ़ु बि FIR रजिस्टर थिए थी। उन पंहिंजा जाली डॉक्यूमेंट्स पेश कया। उहो ॿारु कराची वेस्ट जो आहे पर उन जा जेके डॉक्यूमेंट्स हुआ उहे सभु मैनेज्ड हुआ, यानी कि उन जी PRC बि मैनेज्ड हुई, उनजो डोमिसाइल बि मैनेज्ड हुयो। असां उहो ॿारु ओॾीमहिल ई ADC जे हवाले कयो ऐं ADC कंसर्न जेको आहे असां सां प्रॉमिस कयो त इन ॿार जे ख़िलाफ़ु मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।